الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما बुलंद आवाज से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदिना व मुनइमना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना व क़ुर्रत अयुनिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है त अल्लाह ताला शाल असां जो हिते अचण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए। जा ॻाल्हि ॿुधऊं शाल अल्लाह ताला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, जंहिं ज़ौक़ सां शौक़ सां तव्हां वेठा आहियो, रात जो काफ़ी वक़्तु गुज़री चुको आहे। अल्लाह ताला इन जो अजर ॾियण वारो आहे। मां घणी ड्रिघी तकरीर कोन कंदो आहियां, पर मुंहिंजी ॻाल्हि तव्हां गौर सां ॿुधो ऐं अॻ में अहद कयो त जा ॻाल्हि ॿुधंदासीं उन ते अमल ज़रूर कंदासीं। अमल कंदो कि न कोन कंदो? महबूब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिराज शरीफ जो महीनो आहे। मुस्तफ़ा करीम जे मेराज शरीफ सां गॾु हे महीनो मुबारक अक्सर रिवायतुनि मूजिब हज़रत शेर खुदा फातिह खैबर नबी जे बिरादर सैयदना मौला अली जे विलादत जो महीनो आहे। मुंहिंजी दिलि चाहे थी त मेराज जो वाक़ियो बि हुजे ऐं गॾु शेर खुदा जो बि शान बयान थिए। हाँ, मेराज वाक़ियो त क़िबला साईं बयान फरमायो मौली साहब। इंशाअल्लाह ही फ़कीर कुछ ॻाल्हियूं मेराज जूं ॿुधाईंदो, शान मुस्तफ़ा बि बज़िबान हैदर कर्रार। इहा ॻाल्हि सही आहे कि न? सही आहे। सुभान अल्लाह। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जीअं अल्लाह ताला इज्जत वारो बनायो, अज़मतुन वारो बनायो, कंहिं ॻाल्हि में को बि मखलूकात जो फर्द 18,000 मखलूकात पैदा थी। सारी मखलूकात में जे सब खां शान में निराली ज़ात, सभिनी खां बुलंदो बाला ज़ात, जेकॾहिं इज़्ज़तुन वारी ज़ात, जेकॾहिं अज़मतुन वारी ज़ात, जेकॾहिं रिफ़तुन वारी का ज़ात आहे त मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जी आहे। तव्हां सुस्ती पंहिंजी ख़त्म कयो त पोइ मां तकरीर सवली तरह शुरू कयां। छो त मुस्तफ़ा जो शान जॾहिं आशिक़ ॿुधंदा आहिनि त बेइख्तियार चवंदा आहिनि सुभान अल्लाह। ओ बीठल बि चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अहिड़ो महबूब अरबी मुजीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दर्जो ॾिनो वियो जो को नबी, को रसूल, को पैगंबर, को अल्लाह ताला जो नबी अहिड़े शान ते न पहुची सघियो जहिड़ो दर्जो मुंहिंजे आका मदनी ताजदार खे अता कयो। सुभान अल्लाह।
मुझे मुस्तफ़ा करीम जे निहारण में तासीर रखाई वई, मुस्तफ़ा जे हलण के निरालो बनायो वियो, मुस्तफ़ा करीम जी गुफ्तार के, रफ्तार के, किरदार के, इज्जत के, अजमत के, शान के, बुलंदियुन के, मुस्तफ़ा करीम जी हर अदा के अल्लाह ताला पंहिंजी ज़ात वटा एड़ो दर्जो दिनो जो को नबी को रसूल उन दर्जे दा निहारे को न थो सके। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुने मेहर अली शाह साहब फरमायो जो सैयदन जो अंदाज ही निरालो हुंदो आ। समझो था कि न कोंदा समझो। ओ सैयद ज़ादे दे आयो साईं मेहर अली शाह साहब दे हिकिड़ो माण्हू चई साईं सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं, सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं। साईं फरमायसि दाबा तू वे तुझे सवाल जो जवाब ॾियूं था। पंहिंजो मुरीद हुजो साईं जो ॾखण हुयो वाढो, चइबा काठ जी कुन्नी घड़े आ, देर न गुज़री काठ जी कुन्नी घड़े आयो, काठ जी कुन्नी साईं जो बाहि बारियो, बाहि बारी वई, पाण फरमायो में चांवर विझो, पाणी विझो, भत ठाहियो, पाणी विधन, पाणी टहके पियो, चांवर ठहन पिया। अब काठ के बाहि साड़ींदी आ न, काठ जो दुश्मन बाहि आ, बाहि रख कंदी आ, काठी कोन पई सड़े, हुन चयो साईं काठ जी कुन्नी नथी थी सघे। साईं फरमायो साहिल किथे वठी अचोसि। अब तू चई पियो न सैयद सुन्नी नहीं काठ दी कुन्नी नहीं, काठ जी कुन्नी इहा अथई सैयद सुन्नी मां वेठो आहे। हाँ मेरे अली शाह साहब वांगुरु हुसैनाबाद में कंबर शरीफ में सैयद सुन्नी ॾिसी अची न चई सुभान अल्लाह। सैयद सुन्नी ये हूंदा आहिनि। उन सैयद ज़ादे जो शेर ॿुधाया जंहिंमें मुस्तफ़ा जी अदाउनि खे ॾिठई, मुस्तफ़ा करीम जे शान खे ॾिठई, लजपाल नबी जी इज्जतुनि खे ॾिठई, चई त कोई मिसल नहीं ढोलण दी, कोई मिसल नहीं ढोलण दी, चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलण दे, चुप कर मेरे अली इथे जा नहीं बोलण दे, दसा गले की खजीने दसा गले की खजीने दी, सारा जग खादा खैरात मदीने दी, ओ सारा जग खादा खैरात मदीने दी। हर नबी में मुझो मुस्तफ़ा बेमिसाल, जे नबीअनि जी नबूवत में निहारियो वञे, लजपाल नबी कद्दावर नज़र ईंदो, जे रसूलनि जी रिसालत में ॾिठो वञे त शान में बुलंदो बाला मुस्तफ़ा नज़र ईंदो, जेकॾहिं मौजज़ात में निहारियो वञे त मौजज़नि में मुस्तफ़ा बेमिसाल नज़र ईंदो, जे शान में ॾिठो वञे, इज़तुनि में ॾिठो वञे त रब वटि सभ खां बुलंदो बाला मुंहिंजो मदीने वारो महबूब हूंदो आहे। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रब पाण बयान फरमायो त वरफ़अना लक ज़िक्रक, ओ महबूब ए मुझा प्यारा नबी, तुझे शान के, तुझे जिक्र के, तुझे तज़किरे के असां बुलंदो बाला बनाए छॾियो आ। एडियो अज़मतूं एडा शान ॾिसी हज़रत आदम अलैहिस्सलाम रश्क पियो करे, मूसा कलीमुल्लाह रश्क पियो करे, इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे महबूब नबीअ जे शान खे ॾिसी रश्क पियो करे। सुभान अल्लाह।
सुभान अल्लाह। महबूबन करीमन के अल्लाह ताला फरमायो न कुरान मजीद में नबीन के जमा कयो वियो व इज अखज़ना मीसाकन नबीन जदे अल्लाह ताला नबीन का वायदो वरतो हुयो कुरान में रब जिक्र कयो ए नबियो ए रसूलो अहद कयो मु अल्लाह सा वायदो कयो तो जदे मुझो लजपाल नबी तव्हां जे ज़माने में पैदा थे जॾहिं तव्हां के वक्त मुस्तफ़ा जो मिले वाइदो कयो तो मुझे महबूब नबीअ जा मददगार बणबो मुझे मुस्तफ़ा जा खादिम बणबो मुझे लजपाल नबीअ जे अंदाज जी गुफ्तार जी रफ्तार जी तारीफ़ कंदो सुभान अल्लाह। नबीअन चयो हाओ मुझा मौला तू वाइदो थो वठी असां उन महबूब जा मुश्ताक आहियूं तुझे महबूब जी तबलीग कंदा रहंदासीं सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम के जे माफ़ी मिली तो मुस्तफ़ा जे सदके सां मिली या जज़ाकल्लाह खैर। आदम अलैहिस्सलाम के माफ़ी मिली मदीने वारे महबूब जे सदके जे नूह नजीउल्लाह जी बेड़ी तरी मुस्तफ़ा जे सदके जे यूनुस अलैहिस्सलाम मच्छीअ जे पेट में जिंदा रहियो महबूबन जे सदके सां जे इब्राहिम खलील जो आड़ा ठरियो आ थधो थियो आ मुझे मदीने वारे घोट जे सदके सां सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो शान मुझे मातली वारे मुर्शिद न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह वारनि जो अंदाज़ ही निरालो हूंदो आ। मिली आदम खे हुई माफ़ी वरी ॾिसनू अज कीअं बेड़ी मिली आदम के हुई माफ़ी वरी ॾिसनू अज कीअं बेड़ी तरी इब्राहिम जी कीअं बाहि ठरी एॾा सुभान अल्लाह चवण में सुस्त आयो मूं सोचो कोन हुयो चओ सुभान अल्लाह। ओ इब्राहिम जी कीअं बाहि ठरी इहो मुंहिंजे नबीअ जो नारो ओ जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो सो परवर पाक जो प्यारो ओ सो परवर पाक जो प्यारो उहो घोट मदीने वारो जेको सारे जग जो सहारो उहो घोट मदीने वारो सुभान अल्लाह जो वरी सुभान अल्लाह। असांजो अकीदो आहे अहले सुन्नत जो बुनियादी अकीदो आहे त जेकॾहिं मुस्तफ़ा खे सॾींदे त सॾ वरनाईंदो आहे मुंहिंजो महबूब इख्तियार वारो नबी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा इख्तियार वारो नबी आहे जे मुस्तफ़ा ज़मीन तां अर्शन ते पहुची सघे थो त मुस्तफ़ा जे मदीने खां हिक कंबर जे भर वारो ॻोठ परे कोन्हे को जे सच में मुस्तफ़ा करीम मदीने खां मक्के मुकर्रमा खां मस्जिद अक्सा में पहुची सघे थो अख छिभण खां अॻ में अर्शन ते पहुची सघे थो त मुंहिंजे लजपाल नबी खे इख्तियार ॾिनो वियो आहे त जे मुरी मुस्तफ़ा जो उम्मती को गदागर सदा हाणे सॾ कंदो आहे त मदीने वारो पहुची वेंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह।
मुझे मुर्शिद फरमायो तो उम्मतीअ के कंडो पेरन में लगे मुझे साईं के ती खबर पवे उम्मतीअ के कंडो पेरन में लगे मुझे साईं के ती खबर पवे है सज कर त सजण जीउ जीउ चवे सद कर त सजण जीउ जीउ चवे बेचारन जो जेको चारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वो तो मुझे मुस्तफा करीम जो शान निरालो हुयो पर कुछ खूबियों अड़ियों हुयूं जन के अल्लाह ताला खास पंहिंजे नबियन में विरहाए ॾिनियूं हुयूं कुछ खूबियों अड़ियों हुयूं जेके अल्लाह ताला नबियन के तक़सीम करे ॾिनियूं हुयूं नबियन में विरहायल हुयूं उहे खूबियूं नबियन में विरहायल हुयूं कंहिंखे कहिड़ी ख़सलत ॾिनी वई कंहिंखे कहिड़ी ख़सलत ॾिनी वई मता को इए भाए त शायद फिलाणो नबी हिन ख़सलत में मुझे महबूब खां वधीक शान में आ कंहिंखे एतराज़ थे मोतरिज़ उन दौर में हुया हिन दौर में आहिनि मुझे महबूब जे मथा नुक्ताचीनी करण वारा जे अबू जहल हुयो त हिन दौर में अबू जहल आहिनि उन दौर जा अबू जहल बाबा अबू बकर सिद्दीक जो फैज़ जारी थियो त अबू जहल जो त फैज़ निकतो हुयो न हाँ गलत तो चवा कि ना सही तो चवा बिल्कुल सही है उन्हें जो शैतान अब अकेलो हुयो न शैतान आदम अलैहिस्सलाम भी हिकड़ो हुयो शैतान भी हिकड़ो हुयो हाणे महबूबन करीम जी हदीस आ त हर इंसान सां गॾु हिकड़ो शैतान ज़रूर पैदा थींदो आहे जंहिंमें माण्हू ॼमंदो आहे त शैतान हिकड़ो पैदा थींदो आहे त शैतान वधियो इंसान वधिया त शैतान बि वधिया सो महबूब जा चाहींदड़ वधिया त मुखालिफ़ बि वधिया हा न अब हाणे चंद्र के को ये दिसीए को थुक हणे छा थींदो ॻाल्हायो न था पंहिंजे मुंह में छा थींदो मां कोन थो चवां तव्हां था चओ समझो था जो मुस्तफा करीम जो शान त अल्लाह निरालो करे छॾियो आहे को मता एतराज़ करे त अल्लाह ताला मुस्तफा के उन्हनि ख़सलतुनि सां ख़ुसूसी तौर नबियन के घुराए पो नवाज़ियो आहे जियां इब्राहिम आदम अलैहिस्सलाम के अल्लाह ताला दुनिया ते पंहिंजो खलीफ़ो बनायो दुनिया ते अबा खलीफ़ो हूंदो आहे न मुर्शिद जो खलीफ़ो अदा है मुंहिंजो मुर्शिद जो खलीफ़ो आहे जे मुर्शिद जी इज़त कजे त खलीफ़े जी बि इज़त कजे मुर्शिद जे तरफ़ां कासिद थी आयो आहे अल्लाह वारे जो खलीफ़ो आहे त उन जी बि इज़त कजे अब आहे कि न अबो ईंदो आहे अबे जो पुट अची वञे पीउ आहे बाबा फिलाणो दोस्त आहे मुंहिंजो उनजो पुट आहे उनजो नाइब बणिजी आयो आहे मूं वटि समझो था बिला तशबीह बिला मिसाल त खिलाफत माना मुर्शिद जो नाइब पंहिंजे अॻुवाण जो नाइब उनजी जाइ मसनद नशीन उनखे चइबो आहे हाणे आदम अलैहिस्सलाम खे जो अल्लाह ताला पंहिंजो खलीफ़ो बनायो त मथां को एतराज़ करे त आदम अलैहिस्सलाम अल्लाह जो खलीफ़ो आहे शायद मदीने वारे साईं खे इहो दर्जो न मिलियो को मथां एतराज़ करे या हज़रत मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह ताला कलीम बनायो वियो हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह सां गुफ्तगू कंदो हुयो कोई तूर ते साईं तव्हांखे मुफ़स्सल तौर ते ॿुधायो साईं मौली साहब त इब्राहिम मूसा कलीमुल्लाह कीअं कचहरी कंदो हुयो त मूसा कलीमुल्लाह खे अल्लाह ताला पाण सां कलाम करण जो दर्जो अता फरमायो थोरो मूंखे ध्यानु ॾिजो तव्हांखे ॻाल्हि सम्झाइण चाहियां थो एतराज़ तव्हांजे ज़हननि में जेको अचे न उहो जीअं निकिरी वञे पियो अजाया बहस मुबाहिसा न कंदा कयो त
शान के तकने तोड़ने तवाजो कम कोने को मुस्तफा करीम के अल्लाह दर्जा दे छजाए इल्म हुजे न वरी मानू वेठो मुस्तफा जे शान में बस मुबाहिसो करे ये मुनासिब आदा एकड़ो इल्म लभे कोन बियो वरी मुस्तफा जे शान में बस मुबाहिसो वेठो करे त इयो त मानू पांजो पाण के हासेकार गुनाहगार तो करे हां न अब ये आए कि गलत हो जाओ मानू हासेकार पांजो पाण के गुनाहगार करे वनी गुनाहन में तो पवे इन का सुठो आ त तवा इयो वक्त मिलेव न वांदकाई वारो वे मुझे मुस्तफा करीम जी तारीफ कयो मुझे मुस्तफा जी सना वेही कयो बियो भला तारीफ नथी अचेव कुरान हदीस पढ़ण नथो अचेव नातू त पढ़ण अचन वथियो मुझे मुस्तफा सुभान अल्लाह वेही मुस्तफा जो नातू पढ़ो मुस्तफा जे शान में नातू पढ़ो मुस्तफा जो जिक्र कंदा वींदो इया घड़ी भी रब तवा जी इबादत में लिखी जदी नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेडी मल मूसा कलीमुल्लाह सा अल्लाह कलाम कयो को एतराज करण वारो चवे तो मूसा कलीमुल्लाह के अल्लाह ताला पाण सा कलाम जो दर्जो अता फरमायो यहूदी चवंदा न असा जो मूसा कलीमुल्लाह एडो इज्जत वारो हुयो जो अल्लाह सा कलाम पियो करे तवा जे नबी का वधीक इज्जत वारो आ यहूदी एतराज करे पिया सगन या ईसाई एतराज कन जो ईसा रूहुल्लाह के अल्लाह ताला एडो पावर दिनो हुयो जो ये कोढ़ जे मरीज के हथ लाइंदो हुयो त कोढ़ियो चंगो भलो थी विंदो जे मुर्दे के ये हथ लाहे न मुर्दो मरी वियो साह निकरी वियस उन जे मथा ये हथ लाहे त मुर्दो उठी अल्लाह अल्लाह कंदो जेरो थी विंदो ईसा रूहुल्लाह के अल्लाह ताला एड़ो दर्जो दिनो ये नज़रुन सा दिसंदो हुयो न जे मथा सामो दिसंदो हुयो मानुन के मूसा ईसा रूहुल्लाह के जमीन जे खजानन के भी दिसी वठंदो हुयो जमीन में अंदर चाहे जमीन जे बाहर चाहे एड़ी तासीर हुंदी ईसा रूहुल्लाह जे अखियुन तो मुझे महबूब करीम के अल्लाह ताला एड़ा दर्जा दिना जो सभनी नबियन का हर शान में हर इज्जत में हर दर्जे में मुस्तफा के सभनी का बुलंदो बाला बनायो कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह जात सबनी का मिठे मोहम्मद जी भलारिया जात सबनी का सुने सैयद जी भलारिया तड़पदो सोई सजन लायो मेरे सारिया मुझ महबूब के डिठो जे कबारिया मुझ महबूब के डिठो जे कबारिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुस्तफा जा शान अल्लाह ताला देखारण पियो चाहे पर अल्लाह चयो त इए मुस्तफा जो शान न वधाईंदुस लिकाए लिकाए शान न दींदुस मुस्तफा जो दर्जो पांजे हबीब जो शान पांजे महबूब जो शान सभनी जे सामो सभनी दुनिया वारन के देखारे लजपाल नबी जे दर्जन के बुलंद करणो आ अल्लाह ताला मेराज वारी रात मुस्तफा जे शान के दुनिया वारन आदो बुधाइण जे ला सजाइया अल्लाह ताला जमीन के सजायो रब आसमानन के सजायो रब अर्श के सिंगारियो रब जन्नत के संवारियो रब चंद्र सितारे के संवारियो तो दुनिया वारो ए अहले दुनिया ए मखलूकात मुझी मखलूक दिसे तो मुझे महबूब के मां अल्लाह केड़ा शान दिना है सुभान अल्लाह महबूब आरामीन महबूब निंद्र में मुझो लजपाल नबी आरामिया रब जो हुक्म थियो आ ए जिब्रील वन मुझे महबूब के फर्शन ता अर्शन दे वठिया जिब्रील अमीन
न्यापो खणी आयो आ, अकेलो न आयो आ, जन्नत जी भली सवारी काहे आयो आ, 70,000 मलाइकन जी जमात साण वठी आयो आ। जॾहिं मदीना मक्का मुकर्रमा में पहुतो आ, महबूब आरामीन जिब्रील अमीन के खबर हुई त मुस्तफा जी दरबार जा आदाब केड़ा है। ये निंड मां उथारिया मता बेअदब न बनजी पवा, मता गुस्ताख न बनजी पवा। जिब्रील अमीन नूरी मलाइकन जो सरदार, नूरी मलाइकन जो अगवान अज आयो आ, महबूबन जे कदमन ते पंहिंजी पेशानी अच रखी अथई। न चई सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ये भाइयों दे मुझे महबूब के शर्म कंदो जी, महबूब के पाण जहिड़ो चवंदे, हया कंदो जी मुझे मुस्तफा के पाण जहिड़ो चवंदे, मुस्तफा करीम के पाण जहिड़ो बनाईंदे तोखे हया कंदो अचे। मुस्लमान सदाई वरी पंहिंजे नबी के पाण जहिड़ो चवे। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। मुंहिंजो नबी त मुस्तफा जा कदम आहिनि, जिब्रील अमीन जी जाइ मुस्तफा जे कदम। जॾहिं जिब्रील जी जाइ मुस्तफा जे कदमनि में थी वई, तूं मां केरु थींदा आहियूं मुस्तफा जहिड़ा। सुभान अल्लाह। जॾहिं लजपाल नबीअ जी अख खुली आ, जिब्रील खे मुअद्दब ॾिठई, कंध झुकाए ॾिठई त महबूबन फरमायो, ओ जिब्रील अॼु कीअं अचण थियो आ? हे मां नूरी मलाइक ॾिसां पियो, हेॾी वॾी जमात वठी आयो ही, सदाई अकेलो ईंदो ही, सदाई तन्हा ईंदो ही, अॼु हेॾी वॾी फौज वठी आयो आ। छा मक़सद आ, छा माजरा है? जे तो या रसूल अल्लाह रब पैगाम मोकिलियो आ, ज़ुरनी फ़इन्नी मुश्ताकुन इलैक। दिल न ठारे सुभान अल्लाह जी। माना ख़बर भी छा है इन जुमले जी? हदीस मुबारक है जंहिंजो रावी जिब्रील आ, चवण वारो रब पाण। सुभान अल्लाह। ज़ुरनी ओ महबूब हलिया अर्शन ते पंहिंजे मुखड़े जो दीदार करा। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो। अज अर्शन ते हबीबे खुदा संभरण वारी कयो, संभरण वारी कयो, सुहिणा त्यारी कयो, संभरण वारी कयो। सेर हली कर सजण, सेर हली कर सजण, ओ हर बूटो सिंगारल जुदा, संभरण वारी कयो, संभरण वारी कयो, सुहिणा त्यारी कयो, संभरण वारी कयो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। कुरान पढ़ंदो वञ न, कुरान जो लफ्ज़ लफ्ज़ अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह फरमाए तो, समूरो लफ्ज़ लफ्ज़ मुस्तफा जे शान में समायल आहे। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह। कुरान खोल, जिथा खोलींदे उते शान मुस्तफा जो नजर ईंदई। जेकर अज़ाब जूं आयतूं न, अज़ाब जूं आयतूं मता को चवे त अज़ाब जी आयतुनि में मुस्तफा जो शान समायल आहे। अज़ाब जी आयतुनि में बि महबूबन करीमन जो शान इन तरह समायल आहे जो महबूबन के रब बुधायो, महबूब हे अज़ाब है, हे अज़ाब है, तू महबूब पंहिंजी उम्मत के अज़ाबन का छुटकारो ॾियारी दे। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए तहकीक, नाराए हैदरी, मशाइख आले सुन्नत, उलमाए आले सुन्नत। सुभान अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह।
मुझे महबूब फरमायो तमा अल्लाह जे हुक्म सां जरे मेराज जेला निकतुस बुराक ते सवार हुयुस। बुराक जी रफ्तार एडी तेज हुई जो जिते नजर पवेस पई उते कदम रखे पियो। हाणे थकजी पिया आयो लगे तो अब नंगर बाहे अञा नंगर आहे न। हाँ कुशादो नंगरा सोड़ो नंगरा कुशादो आ सभिनी के पेट भरे खाराईंदो न। अब सभिनी के पेट भरे खाराईंदा दिल वडी कयो। अब बुजुर्ग चवे थो त अल्लाह जो नालो विझी त को बि माण्हू नंगर खाइण खां बग़ैर न वञे। मुंहिंजे ख्याल में इहो ॻाल्हि ॿुधी त चवंदो हाणे साईं जल्दी तकरीर पूरी कर त पेट पूजा कयो। ॻाल्हि सम्झणु घुरिजे न। असल में मक़सद तव्हांजो भक्त खाइण न बल्कि मुस्तफ़ा जी तारीफ़ ॿुधण हुजे। सम्झो था मवाली वारो कमु न थिए। ओ मवाली हुजे हिकिड़ो सो राति जो वक़्तु थियो सो यारनि सां दोस्तनि सां भंग जो कुंडो पियो वेठो हुजो। भंगोरा पियूं था चर्स घुमूं था अर्श हल पुनल मदीने वारो हिकिड़ो दफ़ो अर्श ते वे रोज़ अर्श ते बीठो हर सूटे सां अर्श ते थो पहुचे। ओ भंग पी ऐं दोस्तनि यारनि चयसि अॼु तुंहिंजे घर छेलो बीठो आहे काहे त कोई खाऊं। छेलो बीठो अथई न काहे कोई खाऊं। हे वियो साईं मुंहिंजा काहे कोई कबाब वबाब ठाहे सॼी राति ऐश कए न। सुबुह जो जेॾी महिल होश आयोसि त घर में ॾिठई ओ छेलो आहे बीठो आहे साम्हूं सहन में छेलो बीठो आहे। आयो हेॾां ॾिसे होॾां ॾिसे आहे त छेलो मां जोणस थी चवे मां छेले खे छा थो करी पियो ॾिसां थो छेलो आहे ॿी का शइ आहे चई निभागा छेलो आहे। चई छेलो कीअं थी सघे थो चई छेले खे छॾ तूं इहो ॿुधा त राति असां कुतो लिकी छपी किॾे पियो काहे वञे। राति जो लिकी भित जा पासा ॾेई लोड़े हे पासे खां इहो कुतो किॾे पियो काहे वञे। ख़बर कोन पियो त को छेले जी जॻह ते कुतो कोई खाई आयो। समझो था नशे जी हालत में अल्लाह शल नशे खां बचाए त महबूबन करीमन जी सुन्नत ते अमल कंदो त अहिड़े नुक़साननि खां बची वेंदो। होश तव्हां त होश में आहियो न। घणो वक़्तु कोन वठंदो सां बाक़ी अधु कलाक भैया सल्लल्लाहु अलैहि या महबूबन करीमन फरमायो एडो तेज रफ्तार बुराक हुयो पर वावा शान मुझे मदीने वारे घोट जो। एडी तेज रफ्तारी में हलण वारी सवारी ते महबूबन फरमायो जॾहिं मदीने ऐं मक्के जी विच वारी जाइ पहिरे रूहा वटि पहुतुस। रूहा नाले खूह आ जितां 70 नबीयनि पाणी पीतो आ। बेर ज़रीना अरबी में खूह के अहिड़ो खूह आ जितां 70 नबीयनि पाणी पीतो आ बशमूल मदीने वारे घोट जे। जे पानी पीअण जी हिन फ़कीर खे अल्लाह सआदत अता फरमाई। महबूबन करीमन फरमायो तेसी ताईं इहो खूह बाक़ी रहंदो जेसी ताईं ईसा रूहुल्लाह जे हिन मां पाणी न पीए। सऊदी हुकूमत न सभिनी जेके बि मक़ामात हुया बरकतुनि वारा मदीने वारे साईं सां निस्बत वारा सभिनी खे ड्राए छॾियो अथनि। हर शइ ड्राए छॾी अथनि। वॾा वॾा मदीने वारे आका जे तबरुक वारा हदीस तव्हां ॿुधंदा आहियो त महबूबन करीमन मदीने में खूह हुयो उन में पंहिंजी फीणी विधनि त मिठो थी वियो। बरकत वास्ते दम कयनि त पाणी निकितो। महबूबन पाणी खोटियो। अहिड़ा खूह कई हुया सभिनी खे बंदि करे छॾियनि। खजूरनि जा बाग ड्राए छॾियनि सभई पर मां मरेन जो बेरे रूहा खे पूरे सघे छो त इहो अॼु ताईं मदीने वारे महबूब जो मौजज़ो आहे जो अॼु ताईं सॼी दुनिया पाणी पी रही आहे। ज़हन में कोन थो अचे इन खूह खे बि बंदि कजे कि न छो त मदीने वारे साईं जो इहो मौजज़ो आहे। हबीबन करीमन फरमायो त जंहिं महिल बेरे रूहा वटि लंघियुसि अब असां 100 जी रफ़्तार सां गाॾी हले न पासे वारी शइ नज़र कोन ईंदी आहे तकड़े गुज़री वेंदी आहे। तव्हां सफ़र कंदा आहियो गाॾी ते हीअं गाॾी हले पई आसे पासे मां तव्हांखे ख़बर कोन पवंदी
तव्हांखे का शइ नज़र कोन ईंदी, गुज़री वेंदी, कल कोन पवंदी। पर मदीने वारे महबूब फरमायो त मां इन रफ़्तार में वञा पियो, उते बीठल काफ़िलो हुयो, उनखे मूं चयो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। सुभान अल्लाह, न चई सुभान अल्लाह। हबीबन फरमायो उते मूं पाणी जो प्यालो भरियो, उहो पाणी पीतम, मुंहिंजी रफ़्तार में कमी न आई। उन ई वक़्त मां पंहिंजी रफ़्तार सां हली बि रहियो हुयुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाणे ॿुधा त मुस्तफ़ा असां जहिड़ो आहे, बेमिसाल नबी आहे, बेमिसाल नबी आहे, असां जहिड़ो आहे। सुभान अल्लाह। जो महबूबन करीमन फरमायो त पुछो उन काफ़िले वारनि खां। पोइ काफ़िले वारा जॾहिं मके में वापसि पहुता, चवनि त मोहम्मद मुस्तफ़ा सच थो चवे? चई हाओ, हिकिड़ी राति अहिड़ी थी, उहा राति जंहिं राति मदीने वारा साईं मेराज ते वञनि पिया। वाकई राति जो अंधेरो हुजे, पोयों पहर हुजे, अचानक असां मोहम्मद मुस्तफ़ा जो आवाज़ ॿुधोसीं, मिठो आवाज़। चई अस्सलामु अलैकुम। मदीने वारे साईं सलाम कयो, असां ॿुधो, असां जो हे त मोहम्मद जो आवाज़ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे त उन महबूब जो आवाज़ आहे। असां हिक ॿिए में पिया चऊं, चरिया थी विया हुजा, असांजा कन था गूंजनि, पर बराबर मुस्तफ़ा सचो, मदीने वारे साईं जो मेराज सचो आहे। सुभान अल्लाह। महबूबन जे इस्तिक़बाल में रब नबीअनि खे बीहारे छॾियो आहे। तव्हां दुनिया वारनि जो इस्तिक़बाल ॾिठो हूंदो, दुनिया वारनि जा इस्तिक़बाल ॾिठा हूंदा। को सदर ईंदो आहे ताज़ो 3 हफ़्ता अॻ में 2 हफ़्ता अॻ में चाइना जो सदर पाकिस्तान आयो हुयो। पाकिस्तान जो वज़ीर आज़म इस्तिक़बाल पियो करे, वज़ीर आला चइनी सूबनि जा अॻियां पोयां पिया थियनि। सदर चाइना जो आयो आहे, 70 तोपुनि सां सलामी ॾिनी वई आहे, फौज गार्ड ऑफ ऑनर पेश कयो आहे। एॾी वॾी फौज सॼी समूरी गॾिजी हिकिड़े बादशाह जे इस्तिक़बाल में बीठा आहिनि। पर बाबा शान मदीने वारे महबूब जो, हे बादशाहनि जो बादशाह हुआ, शहनशाहनि जो शहनशाह, अॼु अल्लाह सां मुलाक़ात जे लाइ वञी रहियो आहे। ऐं रब अल्लाह पंहिंजे नबीअनि खे बीहारे, रसूलनि खे बीहारे, पैगंबरनि खे बीहारे, मुंहिंजे महबूब जो इस्तिक़बाल करे रहियो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुश्ताक हुया, दिल मोहींदड़ हुया त केॾी महिल मदीने वारे महबूब जो मुखड़ो ज़ाहिर थींदो। उहो चेहरो अहिड़ो हसीन चेहरो जो मुंहिंजो मौला अली शेरे जली थो फरमाए। हज़रत अली तो फरमाए, जेकॾहिं तव्हां मदीने वारे महबूब जे चेहरे जे बारे में पुछण चाहियो था, सुनन तिरमिज़ी शरीफ जी हदीस आहे। हज़रत मौला अली तो फरमाए, हबीबन जे चेहरे में ॾिसंदो त अन शम्स तजरी फी वजही, ॼण के सिज सनन जे चेहरे में हली रहियो आहे। साहबी चवनि था जॾहिं मुस्तफ़ा रात जे वक़्त में ईंदा हुया, चोॾी जो चंड चिमकंदो हुयो, हबीबन जो चेहरो मुस्तफ़ा जो जमाल चंड खां वधीक हसीन लॻंदो हुयो। सोने लतीफ़ फरमायो, भिट जे घोट फरमायो त चंड चमाए सच, जे मठियां मूर न भाईए, कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच, मुंह में बरई मच, सभु मट न भायाए महबूब जे। पर सहसे सिज न उभरन 84 चंद्रन, लिल्लाह भी प्रियन ऊंदा हो मां भाइया। चांद से तशबीह देना ये कोई औकात है, अरे इसके मुंह पे छाइया मेरे आका का चेहरा साफ है। सुभान अल्लाह। हज़रत मौला अली तो फरमाए, जब मुस्तफ़ा जे चेहरे के ॾिसंदे त को माण्हू ईअं चिताए ॾिसे, ॾिसंदो रहे त हुनजी दिल भरबी कोन, चवंदो वरी वरी ॾिसां महबूब जो जमाल एॾो हसीन।
के साइल पुछा कई या रसूल अल्लाह मल फर्को हुस्न का व हुस्न यूसुफ, या रसूल अल्लाह हुस्न यूसुफ ऐं हुस्न मुहम्मदी में केड़ो फर्क आ? हबीबन फरमायो अना मलीहुन व सजीहुन। यूसुफ अलैहिस्सलाम सिज वांगुर चमकंदड़ हुयो, को ॾिसंदो हुयुसि ॾिसी न सघंदो हुयुसि, पर मुंहिंजे चेहरे के अल्लाह वणंदड़ बनायो आ। जेकॾहिं को ॾिसे को दीद टिकाए त ॾिसंदो रहंदो, चवंदो ज़िंदगी खुटी वञे मुस्तफा जो जमाल परे न थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। एॾो हसीन चेहरो, एॾो शान वारो चेहरो नबी ॻाईंदा आया। पंहिंजे ज़माने में नबी ॿुधाईंदा आया। को नबी यूरोप में पैदा थियो, को नबी हिंदुस्तान में पैदा थियो, को नबी दुनिया जे कंहिं कुंड ते पैदा थियो, को कंहिं कुंड ते पैदा थियो। सभु नबी मुंहिंजे मुस्तफा जो शान रब खां ॿुधंदा रहिया, इंसाननि खे ॿुधाईंदा रहिया। पर अॼु चवनि पिया मुंहिंजा मौला उन महबूब खे जंहिंजी तारीफ़ कंदे कंदे हयाती गुज़री, अॼु उन महबूब जो चेहरो त ॾेखार। न चई सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेॾी महिल मुस्तफा जी आमद थी आहे, हबीबे किबरिया मस्जिद अक्सा में पहुता आहिनि। रबीउल अव्वल शरीफ जो महीनो ईंदो आहे त सुन्नी आशिक चवंदा आहिनि मरहबा या मुस्तफा, मरहबा या मुस्तफा। चवंदा आहियो कि न कोन चवंदा आहियो? चवंदा आहियो? चवंदा शिरक था कयो, बिदअत था कयो, इहो हराम आहे, शिरक आहे, बिदअत आहे। तूं बिदअत आहीं, तूं बिदअत आहीं। अॼु मेराज वारी रात जॾहिं महबूब नबी नबियनि जे विच में पहुता, मदीने वारो जेॾी महिल नबियनि जे अंदर पहुतो आ, 1.25 लख नबी यकजा थी चवनि था मरहबन या नबी अस्सालिह, मरहबन या नबी साले, मरहबन या अख साले, ओ साले भा मरहबा मरहबा, ओ साले नबी भली करे आया। सुभान अल्लाह। उन्हनि जॾहिं महिल मुस्तफा जो मुखड़ो ॾिठो, लजपाल नबीअ जो जमाल ॾिठो, नबियनि जी कैफियत छा हुई, आदम अलैहिस्सलाम जी कैफियत छा हुई, नूह नजीउल्लाह जी कैफियत छा हुई, इदरीस अलैहिस्सलाम जी दिल जी कैफियत छा हुई, कुल नबियनि जी कैफियत छा हुई, मुंहिंजे मुर्शिद बयान कयो त ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तू जो जवाब ना है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नात मुझे मुर्शिदन करीमन या लिखिया गुंबद खदरा जे साम्हूं वेही, अल्लाह वारे जो कलम मुझे शान मुस्तफा जो हुजे ॿुधा दिल ठरंदी कि न? ओ आदम अलैहिस्सलाम सोचे पियो ओ जाने जाना ओ शाह शाह जगन में तू जो जवाब ना है, हसीन चेहरो लाल लबड़ा, हसीन चेहरो लबड़ा, ये गुलन में गुलाब ना है। जमाल तुझो कमाल तुझो, खुदा कयो खुश खिसाल तुझो, सजन का साई हयात आई, सजन का साई। मैं चई सुभान अल्लाह। इन शेर जी तशरीह में हदीस ॿुधाइणी पवंदी, पहुचंदे सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जॾहिं आदम अलैहिस्सलाम अञा मिट्टी में हुयो, पानी जे विच में हुयो, अल्लाह जो हबीब थो फरमाए मां अल महबूब मुस्तफा तॾहिं नबी हुयुसि
जॾहिं महिल अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो पहिरीं नज़र खुलियुसि अर्श मुअल्ला ते नज़र पयुसि आदम अलैहिस्सलाम ॾिठो अर्श जे कुंगरनि ते अर्श जे पावन ते अर्श जे दरो दीवार ते अल्लाह सां गॾु मुस्तफ़ा जो नालो जुड़ियल हुयो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे ताकीद, नारे हैदरी, मशाइख अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम जेमल ॾिठो हज़ारे साल गुज़री विया मुस्तफ़ा के जन्नत में ॾिठई लजपाल नबी के रब जे साम्हूं चमकंदे ॾिठई जमाल मुस्तफ़ा पंहिंजी पैदाइश जे वक़्तु ॾिठई अॼु जो मस्जिद अक़सा में मुस्तफ़ा के ॾिठई अॼु दुबारा ज़ियारत थी हज़ारे साल गुज़री विया सदियूं गुज़री वियूं जेमल मुस्तफ़ा जो दीदार कयई त लजपाल नबीअ जे जमाल में अल्लाह अञा निखार विधो मानू जो चेहरो इंसान जो हुस्नो जमाल जिए जिए वक्त गुजरंदो जिए जिए ज़मानो गुजरंदो मुरूरे ज़माना सा उन जे चेहरे जी रौनक खत्म थींदी आ हुस्न खत्म थी वेंदो आ जवानी वारा आसार कुराड़प में झुरियूं अची वेंदियूं घुंज अची वेंदा हुस्न जो निखार खत्म थी वेंदो पर मुझे लजपाल नबी के रब फरमायो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला। ओ मुझा महबूब जिए जिए ज़मानो गुज़रंदो वेंदो तुंहिंजो शान तुंहिंजी इज़्ज़त तुंहिंजो जमाल तुंहिंजो कमाल मां अल्लाह तीअं तीअं वधाईंदो वेंदुसि वधाईंदो वेंदुसि। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अज जो आदम अलैहिस्सलाम मुस्तफ़ा जी ज़ियारत कई आ लजपाल नबीअ जे मुखड़े जे जॾहिं नज़र पई आ हे सदियूं गुज़री वियूं अज जो वरी ज़ियारत थी आ चे तो वाह वाह मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो जमाल त ॾींहों ॾींहों वधू आ वधू सुभान अल्लाह चे तो जमाल तुंहिंजो कमाल तुंहिंजो खुदा कयो खुश ख़िसाल तुंहिंजो सजन का साईं हयात आही सजन का साईं हयात आही घटियो न तुंहिंजो शबाब आहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे। सुभान अल्लाह। मिठा तुमाही मलीहू आही सखा में सिजदा सजीहू आही सुवाली खाली छॾियो हुजे तो सुवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे सुवाली खाली छॾियो हुजे तो ये लिखियो के किताब नाहे ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुंहिंजो जवाब नाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इन महबूब सां अब अचे तो भत ठरी वेंदो लियो ईअं न वञो 10 मिनट बाक़ी अब अचे तो अल्लाह जो न वञो
लंगर करे सुभान दावती दोस्त सॼी जमात खे चवे थो त असांजे तरफ़ां तव्हांखे अल्लाह जो नालो आहे लंगर खां बग़ैर को बि न वञे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अहिड़े महबूब सां असां बि दिलि लायूं कि न लायूं किसो मेराज जो ड्रिगो आहे जे बयान कंदासीं त रातियूं गुज़री वेंदियूं वक़्त जी ख़बर कोन पवंदी तो रब पाण चो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैला पाक आहे वो ज़ात जे रात जे थोड़े हिस्से में पंहिंजे महबूब खे सॼी दुनिया जो सैर करायो समझो तव्हां सुभान अल्लाह नथा चओ पर मेराज जो वाक़ियो बयान कंदे रब पाण तो सुभान अल्लाह चवे अहिड़े महबूब सां दिलि लाइजे कि न लाइजे हाँ लगी तुंहिंजी तार जन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार जन खे सुभान अल्लाह जेके मुस्तफा जी तार लगंदी आहे न उहे दुनिया में बेमिसाल बणजी वेंदा मुंहिंजो मुस्तफा पाण बेमिसाल आहे हुन सां दिलि लाइण वारा बि अल्लाह वटि सरखुरू थी वेंदा आहिनि तुझी तार जन खे दुनिया में उहे दीवाना असहाबी पहिरियों नंबर प्यार में हा परवाना लगी तुझी तार जन खे सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा हैरान यूसुफ ले यार हुई हिकड़ी जुलेखा हैरान मदनी ले मुल्क चरियो मदनी ले मुल्क चरियो मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार जन खे दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार जन खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बड़े यार सां दिल लायो ओ मुझा पिरी प्यारा भा मदीने वारे महबूब जी गुलामी इख्तियार कयो महबूबन करीमन जी दिनल राह ते अमल कयो अल्लाह तो फरमाए व मन युतिर रसूल फक़द अता अल्लाह जे मुझे मुस्तफा जी दामन में हथ विधो जण के उहो अल्लाह ताईं पहुची वियो आहे सुभान अल्लाह रब मिलंदो मदीने वारे आका जे दरवाजे ता मुस्तफा जे सदके सां रब जन्नतूं अता कंदो महशर जे मैदान जूं सख्तियूं जहन्नम जे अज़ाब जूं तंगियूं जे ख़त्म थींदियूं मदीने वारे घोट जे नाले जे सदके बेशक हबीबन फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब जो हुकुम थींदो खुज़ूहु फगुल्लूहु सुम्मल जहीम सल्लूहु पकड़ियो जहन्नम जे ज़ंजीरनि सां जकड़ियो जहन्नम जी बाहि में ऊंधे मुंहुं उछलायो जेॾी महिल इहा नारो इहो रब जी सदा बुलंद थींदी मलाइक गुनहगारनि खे पकड़ियो पिया वेंदा जहन्नम में उछलाइण जे लाइ वेंदा उते मां मदीने वारो महबूब ईंदुसि पंहिंजे गुनहगार उम्मतियुनि खे बख़्शराए रब खां माफ़ी ॾियारे रोज़े कौसर जा प्याला प्यारे पाण सां गॾाए जन्नत वठी वेंदुसि सुभान अल्लाह नचे सुभान अल्लाह एॾा एहसान एॾा थोरा जे नबीअ जा ओ पीरी प्यारा इन महबूब जा एहसान जे लाहे नथा सघूं त मुस्तफा जा थोरा ॻाए त दुनिया खे ॿुधाए ॻाए त ॿुधाईंदो न भला पोइ ॻाए ॿुधाइणी आहे जो मुस्तफा जी ॾिनल सुन्नत ते अमल करे ॾेखारियो कंदो कि न कोन कंदो 5 वक़्त निमाज़ पढ़ो ज़बान सां कूड़ न ॻाल्हायो महबूबन करीमन फरमायो त मां मेराज वारी रात जॾहिं जहन्नम में वियुसि जहन्नम में ॾिठुमि त हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जंहिंजा वॾा पेट हुआ उन पेटनि में उठ जेॾा जीअं उठ हूंदो आहे एॾा वॾा नांग बलाऊं बिच्छूं भटूं घुमी रहिया हुआ मूं पुछा कि इहे केर माण्हू आहिनि चयो वियो या रसूल अल्लाह इहे उहे गुनहगार आहिनि जेके दुनिया में व्याज खाईंदा हुआ
ब्याज वठंदा हुया अज अल्लाह इन अजाब में मुब्तला कयो हबीबन फरमायो त जहन्नम जी बाह में ॾिठुम हेठे तबके में मथे तबके वारन के अजाब पियो थे उन्हनि जे जिस्म मथा गंदगी निकरे पई गंद पूए रद किनो निकरे पियो हेठे तबके वारन जे बात में पवे पियो उहे उन्हें के पी रहा हुया जहन्नम जो टहकंदड़ पानी पी रहा हुया मु पुछा कि केर माण्हू हिन अर्ज कयो वियो या रसूल अल्लाह हे उहे माण्हू हिन जेके दुनिया में नशो कंदा हुया शराब पींदा हुया शराबी हुया ओ अदा अज गुनाह कंदे तो के अल्लाह जो खौफ न थो थे बेहयाई जो कम कंदे परावा नंग निहारींदे बिन मुसलमान भाइरन ते जुल्म कंदे तो के हया न थो थे अल्लाह जो डप न थो थे रब जो कहर याद न थो चई रब जो अजाब याद न थो चई महबूबन फरमायो तमु मेराज वारी रात जहन्नम जो जेको बाहि ॾिठी जहन्नम जो अजाब ॾिठुम जेकरे तव्हां ॾिसो हिकड़ी झलक ॾिसो तव्हां खां खाधो विसरी वञे पीअण विसरी वञे दुनिया सां रहण विसरी वञे तन्हायुनि में अकेलायुनि में लिकी वञी अल्लाह जी इबादत कंदा रहो एॾो जहन्नम जो अज़ाब ख़तरनाक आहे ओ अदा जे जहन्नम खां बचण चाहीं थो त मुस्तफ़ा जी गुलामी इख्तियार कर ॿुधो था कि न कोन था ॿुधो हबीबन फरमायो जहन्नम जी बाग में हिकड़ो अहिड़ो हिस्सो हुयो जिते सख्त अज़ाब थी रहियो हुयो दर्दनाक अज़ाब थी रहियो हुयो अहिड़ो अज़ाब ॿियो किथे न हुयो मूं पुछा कि इहे केर माण्हू आहिनि चयो वियो या रसूल अल्लाह हे उहे माण्हू आहिनि जेके तकरीरूं ॿुधंदा हुया नसीहतूं ॿुधंदा हुया अल्लाह जो कलाम ॿुधंदा हुया दीन जी ॻाल्हि ॿुधंदा हुया वरी ॿुधी उन ते अमल न कंदा हुया ॿुधी अणॿुधो करे छॾींदा हुया या रसूल अल्लाह अल्लाह इनके इन अजाब में मुब्तला कयो गाल समझ में का अचे थी कि न कोन थी अचे अदा तकरीरूं ॿुधी हलिया वञा पोयां वरी फजर नमाज़ ई न पढ़ो इन सां इहा असां दीन ॿुधंदा आहियूं इहो दीन सिखण आहियूं क़यामत जे ॾियारे इहो कोन पुछाणो थींदव त नबी खे नूर चवंदा हुया बशर चवंदा हुयो हाँ इहो कोन पुछा थींदव बल्कि क़यामत जे ॾियारे पुछा थींदव त अमल कहिड़ा कया हुयव मुस्तफ़ा करीम जी ॾिनल राह ते अमल केतिरो कयो हुयव सुन्नत जी पैरवी केतिरी कई हुयव ॿुधा पोइ अल्लाह खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं अल्लाह जे साम्हूं कंध कहिड़ो खणंदासीं जॾहिं महिल क़बर में मदीने वारे महबूब जो रुख ज़ेबा ते नज़र पवंदी क़बर में जेॾी महिल मलाइका सुवाल पुछंदा मदीने वारा आका ईंदा पोइ मदीने वारे आका जे साम्हूं अदा असां कहिड़ो कंध खणंदासीं अज जे गुनाह जा कम करी मुस्तफ़ा जे दीन सां मज़ाक करी ठठोलू करी ॿुधा तू मदीने वारे साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदे हे मदीने वारे आका जो दीन फसुल आहे फसुल थींदो आहे न हारी फसुल काहींदो आहे ॻाहींदो आहे हर हणी भाण ॾेई ॿिज पोखे दवाऊं ॾेई जेॾी महिल फसुल पची तयार थिए लुड़ण जो वक़्तु अचे ओॾी महिल को फसुल जी भेल करे वञे को फसुल खे त्राहे वञे फिटाए वञे ॿुधायो हारी खे दुख थींदो कि न कोन थींदो उन मेहनत करण वारे खे दुख थींदो कि न कोन थींदो ॿुधायो पोइ अदा जे हे दीन मुस्तफ़ा जो इहो महबूबन करीमन जो फसुल आहे तूं वेही भेल करी इन जी दाढ़ी कुड़ाई निमाज़ न पढ़ी चुगली हणंदो वती कूड़ ॻाल्हाईंदो वती ऐं ज़ुल्म जा कम कंदो वती ज़िना जे पोयां टोड़ंदो वती बेहयाई जे कमनि जे पोयां टोड़ंदो वती ॿुधा त मदीने वारे साईं खे कहिड़ो जवाबु ॾींदे अदा अॼु खां पोइ अहद कर त अॼु खां पोइ गुनाहनि जे वेझो कोन ईंदासीं अज़ाब झलण चाहियो था तो भली गुनाह कयो भली भली जिंदगी तबाह कयो पर जे चाहियो था त मदीने वारे साईं जो साथ मिले त अॼु अहद कर त गुनाहनि जे वेझो वरी न वेंदासीं मुंहिंजा पिरी प्यारा अल्लाह ताला जे खौफ रखो मस्जिदूं वीरान पियूं जूं मस्जिदुनि में केरु अचे कोन थो मस्जिदूं ईअं वीरान ख़ाली पियूं जो कोई नज़र ई कोन थो अचे पोइ तव्हांजा घर कहिड़ा आबाद थींदा तव्हां अल्लाह जे घर खे वीरान कयो ॻोठ वारो ॿुधो था का ॻाल्हि सम्झ में अचे थी पोइ वरी चओ साईं दुआ घुरो वलियनि जे दरवाज़नि ते वञो वञी कंबर शरीफ़ पहुचो मातली शरीफ़ पहुचो क़िबला दुआ घुरो वलियनि जूं दुआऊं त तॾहिं असर कंदियूं जॾहिं तव्हां वलियनि जे ॾिनल तालीमात ते अमल करे ॾेखारींदो मस्जिद वीरान पई हुजे